त जंहिं क़ौम जे लाइ तव्हां जदोजहद करियो पिया उहा क़ौम ख़ुदि मुंझी पवे तदा ई हेतिरा सारा जेके कॉम्प्रेस मां सचो केरु कंहिंसां गॾिजी हलूं वरी हर को हिक ॿिए ते ताना हणंदो आहे इल्ज़ाम हणंदो आहे त हू चए फलाणो एजेंट आहे हू चए फलाणो एजेंट आहे को पंजाब जो एजेंट को MQM जो एजेंट को रियासती एजेंसियुनि जो एजेंट ईअं हिक ॿिए खे ताना मेणा हणी असां ख़्वार बि कंदा रहूं था त हीअ हिकिड़ी कॉम्प्रेस सियासत जे ख़िलाफ़ु हिकिड़ी काउंटर स्ट्रेटेजी आहे त जीअं कॉम्प्रेस सियासत खे बेअसर कजे माण्हुनि जी तक़सीम दर तक़सीम कजे त का बि कॉम्प्रेस सियासत ग्रास रूट्स ते वञी एॾी ताक़तवर मज़बूत पार्टी न बणिजी सघे। ऐं उन्हनि समूरनि यारनि खे जिन 4-4 6 माण्हुनि जूं पार्टियूं ठाहियूं आहिनि उनखे तव्हांजे ज़रिए सां इहा सलाह ॾियणु चाहियां थो त जेकॾहिं उहे समूरा कॉम्प्रेस त सिंध जी ज़मीन खे पंहिंजो माउ सम्झनि था उन जी आज़ादी ख़ुशहाली में ईमान रखनि था त उन्हनि लाइ वाजिबु आहे त हू नंढियूं नंढियूं पार्टियूं नंढा नंढा मफ़ाद छॾे सिंध जी कंहिं मेन कॉम्प्रेस पार्टी में शामिलु थी वञनि त सिंधियुनि जूं मुश्किलातूं घटि थियनि ऐं उन खां पोइ असां पंहिंजे तरफ़ां उनखे दावत ॾियणु चाहियूं था त तरक़ी पसंद पार्टी जीअं त हींअर पार्लियामानी सियासत में बि वञे पई त इहे जेके बि कॉम्प्रेस फ़िक्र ऐं सोच जा मालिक आहिनि पंहिंजे वज़न सॼो जो सॼो असांजे हिसे में विझनि त जीअं हिन फ्यूडल लॉर्ड्स जे ख़िलाफ़ु असां हिकिड़ी कामयाबु जंग विड़ी सघूं ऐं सिंध जे वर्किंग क्लास खे पार्लियामानी मास ते कामयाबी ॾियारे सघूं त हीअ सिंध जेका आहे उहा नए जनम नए तामीर ऐं तरक़ीअ दौर में शामिलु थिए ऐं असां सिंधी फ़ख्र सां घाट ऊचो करे अॻिते वधी सघूं। अवां ॻाल्हि पई कई त कॉम्प्रेस नंढियूं पार्टियूं गॾु थियनि अवां जे प्लेटफॉर्म ते अवां इन क़िस्म जी इतिहादनि जे हवाले सां काफ़ी कोशिशूं कंदा रहिया आहियो ऐं जाकू कॉम्प्रेस सियासत हले पई त 6 महीने साल में को न को इतिहाद ठहे पियो ऐं अवां बि हुन में शामिलु हूंदा हुओ ताज़ो बि अवां हिकिड़ो 5 पार्टियुनि जो इतिहाद ठाहियो आहे 6 मई इतिहाद सिंध में त सवें ठहिया आहिनि त छा सबबु आहे 6 मई इतिहाद असां वटि छो आहिनि? ॾिसो इतिहाद त इहो आहे त जॾहिं को बि माण्हू कमज़ोर हूंदो आहे त पोइ कोशिशि कंदो रहे थो त कंहिं न कंहिं तरीक़े सां असीं ताक़त वठूं त ताक़त वठण लाइ पोइ माण्हू पाण जहिड़ा नंढा नंढा कमज़ोर माण्हू गॾु कंदो आहे त जॾहिं घणा कमज़ोर गॾु थींदा आहिनि त थोरी ताक़त थी पवंदी आहे त सिंध सॼे प्रोसेस में ईअं कंदी रही आहे त हू पंहिंजी ताक़त ऐं पंहिंजी एफिशिएंसी वधाइण लाइ क़ौम पार्टियुनि जे विच में इतिहाद पैदा कनि पर बदकिस्मती इहा आहे त पाकिस्तान में कॉम्प्रेस सियासत सिंध जी कॉम्प्रेस सियासत एॾी बालिग़ माण्हुनि जे हथ में न हुई जंहिंजे करे माज़ी में उहा नतीजा न ॾेई सघी आहे ऐं इतिहाद ठहिया ऐं टुटा। हाणे जेका असां हीअ आख़िरी कोशिशि करियूं पिया इहा असां सिंध जे उन्हनि हज़ारा लखा किरोड़ा माण्हुनि जे पढ़ियल गढ़ियल ऐं सोचींदड़ माण्हुनि जे ख़्वाहिशुनि ते इहा कई आहे त जीअं त सिंध जूं 4 कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि जेके चवनि थियूं त असीं पार्लियामेंट में वञूं था पार्लियामेंट जे ज़रिए सां असां सिंध जो केस विढ़णु चाहियूं था त उन्हनि समूरनि पार्टियुनि खे यकजा करे उन्हनि जी वोट उन जी एफिशिएंसी उन जी ताक़त हिकु जॻह ते गॾु करे जेके असांजूं मुख़ालिफ़ क़ुवतूं आहिनि उन जी कमज़ोरियुनि ते स्ट्राइक करणु चाहियूं था। सो इन करे मूंखे उमेदु आहे त सिंध जे माण्हुनि जी इहा देर पा ख़्वाहिश पूरी थी त हाणे 4 कॉम्प्रेस उमेदवार इलेक्शन में कोन हूंदा हिकिड़ो कॉम्प्रेस उमेदवार इलेक्शन में हूंदो उन जे मुक़ाबले में को पीपल्स पार्टी जो बीहंदो वॾेरो को लीगलनि जो वॾेरो बीहंदो किथे को MQM वारो बीह सघे थो त उन्हनि समूरनि जे मुक़ाबले में जॾहिं कॉम्प्रेस इतिहाद हिकिड़ो को कॉम्प्रेस उमेदवार अॻिते आणींदो त मूंखे उमेदु आहे त सॼी सिंध जेका कॉम्प्रेसनि जे हक़ में बीहंदी त कॉम्प्रेस सियासत जेका आहे अॻिते हली पंहिंजे वतन जी बचा लाइ नुमाइंदा पार्टी बणिजी सघे। हिन वक़्तु तव्हां 4 पार्टियुनि जो इतिहाद ठाहियो आहे पर अॻु में जेके इतिहाद ठहिया आहिनि उन में हमेशह सिंध जे माण्हुनि जो इहो मुक़दमो रहियो आहे त जेके लीडर्स आहिनि सरदार हमीद भुट्टो रसूल पली जो डॉक्टर कादिर मगसी हमेशह पंहिंजी वॾेरकी कंदा आहिनि त असां वॾेरे वांगुरु जा सरबराह थियूं ऐं वड़ी पवंदा आहिनि त हीअं नथी थो वञे? ॾिसो असांखे जीअं मूं अॻु में नाबालिग़ जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो इन जो मक़सदु इहो आहे त असांजे समूरनि पार्टियुनि लीडरनि खे इन ॻाल्हि जो अंदाज़ो करिणो पवंदो त जेको बि इफेक्टिव हूंदो जेको बि अवाम जी वधीक पज़ीराई ऐं मक़बूलियत रखंदड़ हूंदो उन जी लीडरशिप में असांखे गॾु थियणो पवंदो। अॻु में असांजी कॾहिं ख़्वाहिश कोन रही आहे पूनम हुई तॾहिं बि असां पोईं बेंच ते हूंदा हुआसीं मुमताज़ भुट्टे साहिब जो इतिहाद ठहियो सिंध क़ौमी इतिहाद उन में बि असां पोईं बेंच ते हुआसीं UNA हुई तॾहिं बि असां पोईं बेंच ते हुआसीं असां लीडरशिप वठण जे सिलसिले में बिल्कुलु पोईं बेंच ते हूंदा आहियूं पर अमल ऐं क़ुर्बानी जे वक़्त में असां सभिनी खां अॻियां हूंदा आहियूं। हीउ जेको कल्ह इतिहाद ठहियो तव्हांखे ख़बर आहे
त उनजो कन्वीनर हिकिड़ो नओं माण्हू आहे सेव सिंध मूवमेंट जो सरबराह शाह मोहम्मद शाह आहे नओं माण्हू आहे। हाणे जेकॾहिं मां उते चवां त असां त 20 सालनि खां वठी जदोजहद पिया कयूं, हेॾा वॾा असां तीर आया आहिनि, हाणे शाह मोहम्मद शाह जी क़यादत में कीअं हलिजे, त असां त चऊं था त ठीकु आहे, हिकिड़ो वक़्तु हालतुनि सां हिकिड़ो तजुर्बो थींदो हले, सिंधे माण्हुनि खे इहो ख़बर पवंदी रहे ऐं फ़ैसिलो करण में आसानी थिए त सिंध जी हीअ जेका मौजूदा लीडरशिप आहे या घटि में घटि जेको डॉक्टर कादिर मक्सी आहे उन जे साम्हूं को कुर्सी ते मथे वेहणु, अॻियां वेहणु, पोयां वेहण जो को मसइलो कोन्हे। असां वतन जी निजात जे लाइ हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं, वेंदे पंहिंजी लीडरशिप छॾण लाइ बि तयारु। सभु अवां सां ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं हलनि थियूं, पर मजबूरी आहे नंढड़ी साई जी। नाज़रीन, असां सां अगरि महिमान आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी जो सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, उन सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि, पर नंढड़ी ब्रेक खां पोइ।